गाड़े शहर में हमाली मज़दूर रमज़ान के भलारे महीने में रोज़ो रखी पंहिंजे बच्चन ला हिलाल जी रोज़ी कमाईंदे। तव्हां ॾिसी सघो था 800 नगनि जो ट्रालो आयो आहे जंहिंखे 6 मज़दूर लाहे रहिया आहिनि। मथे मज़दूर बीठो है लाटन जा वड़का लगा पिया तव्हां ॾिसी सघो था। मज़ो ना भूसो लाईंदे हिन वक़्तु हाणे अटे खे लॻाइनि। तव्हां ॾिसी सघो था अटे जो लाट हणंदे। इहो ॾोढो एॾो भूसे जो लाट आहे 5 बोरियुनि जो। तंहिंखां पोइ हाणे ॾिसी सघो था अटे जो लाट हणी रहिया आहिनि जेको छित लेवल पे चाहींदा।